सही बस अरे कराची मथे थे ये खण आने थे ये रखो बस सही है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना फ़तनुल मुअमिनीना वल मुअमिनाति सुम्मा लम यतूबू फलहुम अज़ाबु जहन्नम वलहुम अज़ाबुल हरीक़ इन्नल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार ज़ालिकल फ़ौज़ुल कबीर वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक़रउल क़ुरआन कुल्ल यौमिन वलौ बिहल्फ़ि शाते औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां सभई पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़ीज़ो दोस्तो ए प्यारा भाइरो अवां जा कुरान शरीफ जे मुख्तलिफ जगहनि तां कुछ आयतूं ऐं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिक हदीस शरीफ तिलावत कई आहे। दुआ करियो अल्लाह ताला मुखे सही सही बयान करण जी तौफीक अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुसलमान के कुरान पाक जे मथां अमल करण जी तौफीक अता फरमाए।
बुखारी शरीफ जी हदीस सहाबी हिकड़ो बयान करे थो असां नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वेठा से तॾहिं ख़बर पई त हिकड़ो जवान नबी साईं जी दरबार में आयो। अची करे अर्ज़ करण लॻो साईं मां यहूदी आहियां, साईं मां गैर मुस्लिम आहियां, पर अव्हां में उम्मीद रखी करे टे हिकड़ा मुतालबा खणी आयो आहियां। मांखे उम्मीद आ मुंहिंजा टई मुतालबा अव्हां जी दरबार में पूरा थी वेंदा। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था ही अम्मा मोहम्मद करीम जी अहिड़ी दरबार आहे जो अल्लाह साईं ना उम्मीदन जूं भी उम्मीदां पूरियूं करे छॾींदो आहे। बती साईं ॿुधा कहिड़ा मुतालबा खणी आयो आहियां। चए साईं पहिरियों मुतालबो इहो आहे त मां सॼी ज़िंदगी प्यादल सफ़र कयो आहे। हाणे साईं मां प्यादल सफ़र नथो करे सघां, तव्हां ॾे मुतालबो खणी आयो आहियां मांखे का सवारी ॾियो, उन ते चढ़ी करे सफ़र कयां। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में ऐलान फरमायो, पाण फरमायो आहे त यहूदी आहे त गैर मुस्लिम, पर अज मां मोहम्मद में उम्मीद रखी आयो आ। अज मां मोहम्मद जो मेहमान आहे को जवान, हिन मुझे मेहमान खे सवारी दे। हिक साहबी उथी बीठो साईं मां वटि उठ आहे, मां अल्लाह जे नाले ते अवां जे मेहमान खे ॾींदो आहियां। ॿारनि खे बस करायो, चुप करे वियो। पहिरियों मुतालबो पूरो थी वियो, ॿियो मुतालबो कर। चे साईं लट्टा भी पुराना हन, मांखे लट्टा भी नवा ॾियो। छा चए अबा कुछ ॻाल्हाईंदा हलो। लट्टा पुराना हन, मांखे लट्टा भी नवा ॾियो। वरी नबी से ऐलान फरमायो आहे को जवान, हिन मुझे मेहमान खे नवा लट्टा ॾे। हिक साहबी उथी बीठो साईं मां नओं जोड़ो कपड़न जो ठहरायो थमे, अञा पातो भी कोन्हे को, पर मां अल्लाह जे नाले ते अव्हां जे मेहमान खे ॾींदो आहियां। ॿियो मुतालबो पूरो थी वियो, टियों मुतालबो कर। चे साईं बुख लगी आ, मानी खारायो। छा चए अबा बुख लगी आ, मानी खारायो। वरी नबी से ऐलान फरमायो आहे को जवान, हिन मुझे मेहमान खे मानी खाराए। को भी सहाबी न उथियो, छो त गुरबत ही मिस्कीनी ही। अबा गुरबत मिस्कीनी मिहणो न थव, मयार न थव। तॾहिं मुझे सुने अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बद अल इस्लाम गरीबा, इस्लाम शुरू भी गरीबन में थियो आ, रहंदो भी गरीबन में। फतूबा लिल गुरबा, क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक भी गरीबन खे। नबी सही फरमायो गरीब मानू मिस्कीन मानू क़यामत ॾींहुं दुनियादार खां 500 साल पहिरियों जन्नत में पहुचंदो। हाणे कोई साहबी न थियो, इते सलमान फासी उथी बीठो। नबी सही जो सहाबी आ, गुलाम आ। अर्ज़ कई साईं मां अवां कहिड़े घर जो ॾस ॾियां जो हे मेहमान हलंदो न मानी खाई मोटदो, भुखियो न मोटदो। नबी साईं फरमा सलमान इहो कंहिंजो घर आ? चे साईं अली मुर्तज़ा शेर खुदा हैदर करार जो घर आ। अली साईं जे दरवाजे ते हलदो, भुखियो न मोटदो। नबी साईं फरमायो सलमान इहो त मुंहिंजे न्याणी फातिमा ज़हरा जो घर आ, इहो त मुंहिंजो ई घर आ। साईं अली जे दरवाजे ते हलदो न भुखियो न मोटदो। फरमायो जल्दी वठी वञेसि।
हज़रत सलमान चे तो मां मेहमान खे वरितो सिधो अली से जे दरवाजे ते आयुसि। अली से घर में मौजूद न हा, मां दरवाजो खड़कायो। अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो मन दक्कल बाब, ओ दरवाजे के खड़कण वारा केरा? सलमान चे तो मां सलमान नबी से जो गुलाम आया, कीअं आयो आं? हे नबी से जो मेहमान आहे भी यहूदी। टे मुतालबा कई, मुतालबा पूरा थी वैसे टियों मानी जो मुतालबो कई, पर गुरबत जे करे कंहिं बहा न कई। पोइ मां सलमान अर्ज़ कयो त अली जे दरवाजे तां बुखियो न मोटंदो। नबी से फरमायो जल्दी वठी वञेसि, अवां जे दरवाजे ते मेहमान वठी आयो आहियां, हिन खे मानी खारायो। अम्मा फातिमा ज़हरा सोचे थी घर में कुछ बि कोन्हे को, पर अबे जो मेहमान बुखियो मोटी वञे। ओ सलमान को मिंट दबीर अम्मा फातिमा ज़हरा घर में वही वनी अली से जी चादर खड़ी आई। सलमान ये चादर बाजार में खड़ी वञ, दुकानदार थी यहूदी थी उन वट गिरवी रख, चवेस असांखे अटो भी दे, गिर भी दे, सामान भी दे, त मां पंहिंजे अबे जे मेहमान खे मानी खाराया। हज़रत सलमान चे तो मां चादर भी खई, अली साईं जी मेहमान खे भी वरितो, सिधो बाजार में आयमि। उन दुकानदार यहूदी के चिमगाल मुदे नबी से जो मेहमान आहे भी यहूदी। टे मुतालबा के मुतालबा पूरा थी वैसे टियों मानी जो मुतालबो कई, पर गुरबत जे करे के बहा न कई। पोइ मुंहिंजो नालो सलमान, मां नबी से जो गुलाम आहियां। अर्ज़ कयूं त अली जे दरवाजे तां बुखियो न मोटंदो। उते वियासीं, उते भी इंतजाम कोन हो। हाणे अली से जी चादर खणी आयो आहियां, गिरवी रख, असांखे अटो भी दे, गिर भी दे, सामान भी दे। वो दुकानदार यहूदी चवण लॻो को मिंट दॿियो अंदर वयो। असां सोचियोसीं वयो आहे सामान खणी दो, वयो त वॾो को किताब खणी आयो। किताब खोले करे चवण लॻो किताब ॾिसो था, हिन जो नालो तौरात असांजे मूसा नबी ते नाज़िल थियल आहे, पर हिन जे हिन सिफ़े ते इहा सॼी ॻाल्हि लिखी पई आहे त आख़िरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि महिमान ईंदो, हूंदो बि यहूदी टे मुतालबा कंदो, वो मुतालबा पूरा थी वेंदो, टियों मानी जो मुतालबो कंदो, पर गुरबत जे करे को बहा न कंदो। पोइ सलमान ने गुलाम थी बीहंदो, चवंदो त अली जे दरवाजे तां बुखियो न मोटंदो। उते वेंदा, उते भी इंतजाम न हूंदो। पोइ अली से जी चादर अची बाज़ार में गिरवी रखी वेंदी। हित सॼी ॻाल्हि अॻे तौरात में लिखी पई आहे। हाणे मां दुकानदार भी यहूदी आहियां, मेहमान भी यहूदी आहे, असां ॿिन्ही खे नबी से जी दरबार में वठी हल, ॿई अची कलमो पढ़ी मुसलमान थींदा आहिनि। तॾहिं रब साईं जो क़ुरान भी चए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ए भलाई भी साईं जे करे थी, न त तव्हां असां वारा फाल भला कोन्हनि के, तव्हां असांजा कम सुठा कोन्हनि के, पर अल्लाह साईं नबी साईं जे करे वॾी महिरबानी कई थी। चओ उहो नबी साईं मिलियो आहे जेको पंहिंजनि जे लाइ रहमत आहे। हथ खड़ो करे चओ त परावल लाइ बि रहमत आहे। चओ पंहिंजनि जे लाइ रहमत आहे, परावल लाइ बि। हाणे मां परावल लाइ रहमत बयान कयां थो, थोरो ख्याल सां ॿुधिजो। नबी साईं जी दरबार में हिकु यहूदी जो नंढड़ो ॿार, सगीर ॿार रोज़ ईंदो हो, अची नबी साईं जो दीदार कंदो हो। हिय जो नबी साईं जे पाक चेहरे में मुंह विझे न, वरी मुंह परे न करे, पयो साईं जो दीदार करे। पर जे साईं जन पांजो मुंह मुबारक कदी हेॾे कनि या होॾे कनि न, हे वरी डुकी वञी गिलास पानी जो भरे नबी साईं जी आॾो अची पेश कंदो हो, चवंदो त मतां साईं जन ॿिए कंहिं खां पाणी घुरनि, इहा ख़िदमत बि मां कयां। वरी जे साईं जन उथण जी कोशिश कनि न, हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो।
हाणे रोज अचे ये टे ड्यूटियूं करे 4 ॾींहं गुज़रिया नबी साईं जे दरबार में न आयो साईं जन साहब खे फरमायो वञो मालूम त करे अचो रोज अचण वारो 4 ॾींहं थिया न आयो आहे साहब मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे एतिरे ते जो उथी बि नथो सघे साईं जन साहब खे फरमायो हाणे सभु मां मोहम्मद सां गॾिजी हलो त उन जे घर हली मां मोहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि अग में नबी साईं कड सहाबा किराम वनी यहूदी जो दरवाजो खड़कायन था दरवाजो खड़कियो यहूदी पुछा कई दरवाजे के खड़कण वाला केर आयो नबी साईं फरमाते मां मोहम्मद करीम आया ए मुजा सहाबीन साईं किया चण थियो आ फरमायो नंढड़ो बार सगीर बार बीमार बुधो थसे मां मोहम्मद आयो आ उन ला रहम जी दुआ घुरंदुसि दरवाजो खुलियो साईं जे नजर कई तो वो नंढड़ो बार खट दे बीमार पयो आ घर में बी खट पई उन ते उन जो पी यहूदी वेठो तौरात के पढ़े पियो जी न त असा कुरान मां सूरत यासीन पढ़दा हूं वो वेठो तौरात पढ़े पियो साईं जननी नडड़े जे मथा अची सड करे फरमाता या गुलाम ओ नडड़ा बार सगीर बार मां मोहम्मद आयो आया कुछ मूसा त गाला नबी से जो ये फरमायो त नगड़े अखियों पटियों नबी से के सी वरी अखिन के बंद करे छजे साईं जन समझिया त आखिरी बसाल में आ बचण जेड़ो ना खेल मुझे सुने से अखिन मुबारक खा लड़क मुबारक वही आया रहमत जहां देखी चवंदा ओ मुजा अल्लाह मां मोहम्मद रोआ बिथो अल्लाह मां मोहम्मद दुआ भरा दो अल्लाह ते यहूद जो नगड़ो बार सगीर बार पर मां मोहम्मद के डाढो प्यारो थी जो रोज जी मां मोहम्मद जो दीदार करे रोज जी मां मोहम्मद जी जुती मुबारक सिधी करे रोज मां मोहम्मद के पानी भरे करे दे अल्लाह ते यहूदी जो नगड़ो बार सगीर बार पर मां मोहम्मद के डाढो प्यारो थी अल्लाह मां मोहम्मद रोआ बिथो दुआ घुरा थो हिन नगड़े के मां मोहम्मद जे आडो कलमे जी दौलत नसीब फरमा अल्लाह नडड़े के मां मोहम्मद जे आडो कलमे जी दौलत नसीब फरमा साईं जन दुआ घुरी वरी उन जे पी यहूदी का पुछा कंदा यहूदी दे त खबर तौरात पढ़े तो वेठो बुधानी तौरात में मां मोहम्मद जी तारीफ लिखल आए कि न कोने का यहूदी के नबी से ते कावड़ हुंदी ही कावड़ में चवन लगो सी न तौरात में तुजी तारीफ लिखल ही कोने का ये चे तो वो नगरो बार बीमार बार खटदा उठी पाजे पी के चंदो बा खबरदार खुदा जो कसम तू कूड़ गलाई दो पयोवा मां पान तौरात के पढ़ो आ त हर पने ते नबी से जी तारीफ लिखला अब्बा यो तू कूड़ गालाए तो मां पान तौरात पढ़िया हर पने ते नबी से जी तारीफ लिखला अने नडड़े जोड़ी गवाही दी ना साईं जन फरमाता नडड़ा भला मां मोहम्मद जादो कलमो त पढ़ हुन कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी बस के दम परवास थी फौत थी वयो जी जो नड़ो फौत हो त अब्बो यहूदी जो पुट के खणे पयो साईं जन फरमाता छो तो पुट के खणे चेसई मुझो पुटवा इनके तड़गो कराई तुम कफन बिड़ी दो मां दफन बकदो मां से साईं जन फरमाता खबरदार यहूदी अगे यहूदियो त तू जो हो हाने कलमो पढ़े थे हाने तू जो नाहे मां मोहम्मद करीम जो आहे मां मोहम्मद पाजे हथन सा उनके तड़गे कराई दो कफन बिड़ी दो मास दफन बे कदो मास प्रति भी गाल बुझो क़यामत दी न देखे मां मोहम्मद हथन सा वठी पाण सा कदी जन्नत में वठी वेंदो मास तरी कुरान जे दो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन अना मां साईं जी तारीफ कयां अल्लाह जे बाणन जी मेहनत कुरान पाक जो वाइज
अल्लाह जी बाणी हाफ़िज़ कुरान शीफ़ा के तरावीन में बुधायो मोहतरम मोहम्मद आमिर साहब रिंद ए मोहतरम असांजे मौलाना गुलशन अली हैदरी साहब जी मेहनत बाउ निजामुद्दीन जी मेहनत हेडी सारी जमात आया हो कुरान ॿुधण जे लाइ खाली न मोटंदो हथ खड़ो करे चो इंशाअल्लाह रहमत वठी मोटंदासीं चो अल्लाह में उम्मीद आ छो त अल्लाह ने उम्मत के जेको नबी साईं दिनो रहमत वारो कुरान भी रहमत वारो पर मां अन्या भी साईं जी रहमत बयान कया मां त उलमा दीवबद जो अदना में अदना खादिम आया असा जो ईमान अकीदो आ त पैगंबर साईं इंसान जे ला भी रहमत आ हथ खड़ो करे चो त जानवरन जे ला भी रहमत आ हज़रत कतादा रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी साईं जो जलील क़दर सहाबिया उन जी रिवायत आ त मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो साम्हूं नज़र कई से त हिकिड़ो खूह आ खूह में ऐट रहे पियो ऐट जे चक्कर में उठ फिरे पियो नबी साईं जी जॾहिं खूह ते नज़र पई फरमायो कतादा हल तिन खूह तां पाणी भी पियूं अॻियां वण नज़र अचनि था छांव आ वेही आराम भी कयूं हल कतादा चे तो जरिए सां खूह जे वेझो वियासीं डिठो से तो चक्कर में उठ फिरे पियो उठ फिरंदे फिरंदे जॾहिं उठ जी नबी से जे पाक चेहरे ते नज़र पई उठ खां दांह निकिरी वई ढुंढकरा करे रोए पियो ईअं रोए पियो जी नंढड़ो ॿार अम्मा जे आॾो रोईंदो आहे रोईंदो रोईंदो अगे हलियो वरी फिरी आयो वरी नबी से जे पाक चेहरे दे दिसी करे रोए पियो नबी से रहमत जात वनी उठ जे अखिन दे रखया कपड़े मुबारक सां उठ जा गोड़ा उगल पया फरमाई उठ दे त खबर केड़ो दुख थी केड़ी तकलीफ थी मां मोहम्मद जे आडो बयान कर अल्लाह उठ के ज़बानी नबी से सा गालाईंदो बीठो आ सबे चो त नबी से जो मौजूदो बरहक ऐं सचो चो नबी से जो मौजूदो बरहक ऐं सचो आ पर मां तबा उलमा दीवबंद जो अदना अदना खादिमा असा जो ईमान अकीदो थव हे त उठ साह वारो आ जानदार आ पर जेके साह भी न हो उहे भी नबी से ते कलमा पढ़ी हाल काफरा पत्थर खया थे चादर जे कुंड में बदा थे अची नबी सही वट खोले सही पत्थरन मुंह भी कोने को ज़बान भी कोन थन सोराख भी कोन थन हे तो ते कलमो पढ़न त मां भी कलमो पढ़ा नबी सही पत्थरन सा गालायो पत्थर मां आवाज आयो के अल्लाह वारे ही बयान क्यों आचे तो घूमे जो सजन प्यो ककर शाम कन प्या घूमे जो सजन प्यो ककर शाम कन प्या पत्थर भी मोहम्मद ते कलमो पढ़न प्या हाने उठ नबी से गालाए तो चे तो सही मुझो मालिक जेको पानी वराईंदो बीठो आ मां इन जे मथा दाहिया उठ केड़ी दा थी चे सही 4 वक्त नमाज पढ़ंदो आ सोमाई जी नमाज इशा जी नमाज न पढ़ंदो आ मां जान रखे बहुत ही दुआ मता इन जे करे अल्लाह जो अजाब न चे त मां भी अजाब दे गिरफ्तार थी वणा आवाज जानवर के या खबर थव हेडे ख्याल क्यों जानवर के या खबर थव तो मोजो मालिक 4 वक्त नमाज पढ़े हिक न पढ़दो ना अल्लाह जो अजाब अची वेंदो अज मुसलमान कलमी पढ़ण वारो केतरी नमाज़ां शरीफ बीठो आ परवाही कोने का चौथ जने ते नमाज फर्ज ही नहीं हालांकि अल्लाह कुरान पाक में 700 जाने ते नमाज जा सद कया थे हाने कुछ जायूं मावा जा तिलावत कया थो एक जाते नमाज जे बारे में कुरान चे तो अकीमुस सलात व आतुज़ ज़कात वरकऊ मअर राकिईन अध सुभान अल्लाह चो था अध न था चो कुछ सुस्त नजर अचो था मजबूरन असा के भी ता के चुस्त करणो पवंदो अध चो था सुभान अल्लाह अध न था चो को या त मां भी ता सा कया एक मौली साहब वारी कार
मोरी साहब जी वाइज़ जी तारीख़ ही वो कंहिं मजबूरी जे करे न पहुतो हाणे लाउड स्पीकर बि तैयार आ जमात बि वेठी आ आयो जो हिकिड़ो वॾे पटके सां डिघी ॾाढ़ी सां उनखे बख विधऊं त तूं वाइज़ कर वो चवे अबा मां पढ़ियलु ई न आहियां पिया मां कीअं वाइज़ कयां चवंदा बा वाइज़ कर असांजो जलसो त थी वञे घणी जो सोढ़ कयोसि चवण लॻो भला जेका मोड़ी साहब जे लाइ मानी पचराई अथव उहा खारायो त पोइ थो मां वाइज़ कयां मानी खाई अची वेठो ब आयतूं पढ़ी पोइ जमात खां पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि सम्झी आहे उथी करे चवण लॻो जॾहिं सम्झी बि विया त बाक़ी मां खां मथो छो ताणाईंदा वठो या आख़िर दावा कई नथो हलियो वरी जमात ॿिए दफ़े वठी आयसि पर जमात पाण में सलाह कई जॾहिं हे पुछेव त ॻाल्हि सम्झी अथव न सभई चयो असां न सम्झो आहे न कंदो त हे वाइज़ ॿुधाईंदो वरी ॿार तूं पढ़ी पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव सभिनि जो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवण लॻो अहिड़ा अखर दिमाग़ आया हो सम्झो ई नथा बाक़ी मां कंहिंसां मथो हणंदो वठां वरी बि आख़िर दावा कई नथो हलियो वरी टे दफ़े वठी आयसि पर पाण में जमात चयो होशियारी कजो चे कीअं चे जॾहिं पुछे वध ॻाल्हि सम्झी अथव न अधु जमात जो असां सम्झो आहे अधु चइजो असां ॻाल्हि न सम्झी आहे वरी ॿार पढ़ी पुछे पियो जमात ॻाल्हि सम्झव अधु जमात जो असां सम्झो आहे अधु चयो असां ॻाल्हि न सम्झी आहे उथी करे चवण लॻो जेके सम्झी आयो इन बेसम्झनि खे घर वञी सम्झायो पोइ तव्हां बि ईअं कंदव छा जेके हिते सुभाणे नथा चवनि त घर चढ़ाईंदव छा तव्हां ज़ोर सां चओ सुभाणे अल्लाह किस्मत सां रातियूं थींदियूं आहिनि कि अल्लाह जी महिरबानी सम्झो रमज़ान शरीफ़ जी 5वीं जी रात आहे इन मौजू ते भी मां अचां पर मां अर्ज़ कयां अल्लाह क़ुरान पाक में 700 जान ते निमाज़ जा सॾ कया अब आप बांग भी ॿुधे हेॾे ख़्याल कयो बांग भी ॿुधे अल्लाह जे निमाज़ न पढ़े न इन माण्हूअ ते अल्लाह जी वॾी कावड़ अथव अल्लाह जे नते वॾो डंबर अथव चङे भले गुनाहगार खे अल्लाह माफ़ करे सघंदो आहे पर इनखे माफ़ न कंदो आहे ज़ईफ़ हिकिड़ी रिवायत आहे पक्की न आहे पर वाइज़ में फ़ाइदो ॾींदी आहे तॾहिं बयानु कंदाऊं त मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी नौजवान औरत आई चवण लॻसि मूसा अलैहिस्सलाम मूंखां गुनाह थी वियो आहे मुंहिंजो गुनाह सम्झई कि मां सम्झी वियुमि कि उन गुनाह जे करे मूंखे पेट थी वियो हमल थी वियो बच्चो जायो अज मां बच्चे के कत्ल करे आई हां हाणे रब को दुआ कर अल्लाह माखे मुझो गुनाह माफ करे मूसा अलैहिस्सलाम जिस कबीरा गुनाह कया थी तुझे ला माफी कोने पर जल्दी निकरी वञो अजाब न चे असां में उठजी वञो औरत हली वई रब जिब्रील के मोकलियो वञ मुझे मूसा कलीमुल्लाह के चो शो इन औरत के मोटाई साईं बकबीरा गुनाह के नला त माफी कोने तड़ी मोटायो मास रब फरमा मूसा अलैहिस्सलाम इनके माफ करे सगा तो पर जेको बाग बुधी निमाज़ ते नहीं दो आ मां रब कदे भी उनके माफ न कंदो आया काथे हिसाब दई सकदो अज हिन वॾे इजलास में मूसा वाइदो कयो सभई चओ त इंशाअल्लाह जेसी ताईं हयाती आ रब जी निमाज़ न छॾींदासीं पढ़दो न बा निमाज़ अचो अल्लाह जे दरवाजे ते हिकड़ा वरी सादा मुसलमान चवंदा अगे पढ़ी निमाज़ कोने हाणे पढ़दासे अल्लाह कबूल कंदो अल्लाह ई न कंदो छा चवंदा बा अल्लाह ई न कंदो ये अल्लाह वाली गाल छॾे ॾियो के चवंदई गुनाहगार आहियूं रब गुनाह माफ़ कंदो अल्लाह ई न कंदो तड़ी अल्लाह कुरान पाक में हुक्म कयो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बानो साकड़ी गाल त गाला साईं केड़ा तुझा माना मां केड़ी गाल गालाया कुरान में आयत नाज़िल थी फरमाई कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूर
हुकुम थियो मुझे गुनाहगार बानन सा गाल गाला साईं मां केड़ी गाल गालायान चवेन तला तकना तू मिन रहमतिल्लाह मां रब जी रहमत में ना उम्मीद न थियो उम्मीद रखी अचता जो कमा गुनाह जी माफी घुरता जो कमा वलो कान सब दिल भरे समुद्र में दराज जग जे दाता जा गुनाह ये सभई ताजा गुनाह ताके माफ करमा अल्लाह जो कमा अवाता साजा गुनाह थोड़ा हमें अल्लाह जी रहमत घणी आ पर ये लफ्ज़ भी चो त हर शय नढी आ अल्लाह जी रहमत सब खां वडी आ चो ये चो लफ्ज़ चो हर शय नढी आ अल्लाह जी रहमत सब खां वडी आ अल्लाह जे बाने जो वाक़ियो आ आफीसर हो अंग्रेजी पढ़ियल हुयो पुट खे कुरान जे तालीम ला मदरसे में छॾियई अब जेके मदरसे में अल्लाह जो कुरान पढ़ाइन था न हेरे ख्याल कयो जेके कुरान पढ़ाइन था नंढड़ा बार सुबह जो कुरान पढ़न था ये महले में पढ़न था तो पूरे महले वारन ते मेहरबानी कन था इनन जो वडो एहसान थव किया एक आलम सगोरे नेट ते बयान दिनो आ त मानू राज पांजे घरन में टच मोबाइल हलाइन था आए न बा को घर खाली भी कोने को टच मोबाइल हलाइन था इन में गंदियूं गंदियूं शयूं दिसन था ये अल्लाह जे अजाब के दावत दिन था त सुबह सिज उभरे त अल्लाह जो अजाब अचे पर सुबह जो नंढड़ा बार कुरान पढ़न था रब उन ते नजर करे आल अजाब ठारे छड़े थो हेनन जी मेहरबानी थव जेके नंढड़ा बार कुरान पाक पढ़दान जो वरी भी रहम थे वतो अर्ज पे किम उनी अल्लाह जे बानी पांजे रखे कुरान जे तालीम ला मदरसे में छडियो हाने मदरसे जो माहौल उनके इया गाल समझ में अची वई त हर शय नढी आ अल्लाह जी रहमत सब खां वडी आ कुछ ॾींहं खां पोइ पंहिंजे ॻोठ मोटी आयो दुरूद शरीफ़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद कुछ ॾींहं खां पोइ ॻोठ मोटी आयो पंहिंजे पीउ खे चवण लॻो अबा मांखे कंहिं वाटर ते वाह ते त वठी हल बर में वाह वहे पियो उते वठी चबा दे खबर न वाह को ॿियो वॾो वाह आहे चबा हे खीर त वारा इब्राज अञा वॾी आ इहा बि ॾेखार मिसाल खणी ॾिजे उते वियो जबा न वारा को वॾो वाह चे सखर में दरिया हुआ चे इहो बि ॾेखार वञी दरिया ॾेखारियसि चबा न दरिया को वॾो चबा कराची में समुंड आ हिन खां बि वॾो आ चे उहो बि मूंखे ॾेखार समुंड ते वठी वियुसि चबा दे खबर समुंड खां को वॾो चे हिन खां काई शइ वॾी न आहे पुट ॿुधा सबा मां ॿुधायां हिन खां वॾी शइ चे ॿुधा चे अल्लाह जी रहमत न समुंड खां बि वॾी आ अबा कसाऊं कांडाऊं जेड़ाऊं तेड़ाऊं कंजाऊं सभई हथ खड़ो करे चो त अल्लाह जा कंजाऊं अबा अचूं अल्लाह जे दरवाजे ते हाणे मां पंहिंजे मौजू ते मोटी अचां साईं मुंहिंजो मालिक सुम्हणी नमाज़ न पढ़ंदो आहे अथव ॻाल्हि यादि कि नहीं छड़े पंहिंजे ख़्याल में वेठा हो साईं जन मालिक खे सॾ कयो हेॾे आ तुंहिंजे वठ दाण ॾिनी आ तू सुम्हणी नमाज़ न पढ़ंदो आहे वाइदो कर अॼु खां बाद इहा सुम्हणी नमाज़ पढ़ंदी चइसि वाइदो आहे मां इहा नमाज़ पढ़ंदुमि नबी से उठ सां ॻाल्हाए उठ तुंहिंजे मालिक मूंसां वाइदो कयो आहे अॼु खां बाद इहा नमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो हर कतादा चए थो ॾिठुमि उठ वरी टहक ॾींदो खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो ऐं कदादा सी जो बयान करे थोरो अॻे लासे त वॻ उठन जो अचे पियो आवाज़ थींदो आहे न वॻ हे त मशहूर आहे चीज़ल शाह जो वॻ
वग अचे पियो मालिक अॻियां अॻियां अचे पियो जॾहिं मालिक जी नबी शइ ते नज़र पई त डुकी आयो साईं मां तां ॾे दां खणी आयो आहियां कहते उठ ते हुते उठ मालिक ते दाहीं हिते वरी मालिक उठ ते दाहीं साईं जन फरमान था कहिड़े उठ ते चईं ये साम्हूं बीठो आहे केड़ी दात सी चेसई उठ एड़ो आ जो बिन उठण सां विढ़ंदो आ कंहिंखे चक पाए कंहिंखे दाफोड़ा हणे कंहिंखे वठी करे हेठों करे मथो वेही रहंदो आ साईं मां त विड़ी विड़ी थकजी पियो आ हे मुड़े ई कोन थो पियो तव्हां खे समझायो नबी साईं अशदा जो इशारो कयो उठ डुकंदो डुकंदो नबी साईं जे कदमनि ते अची करे गिची रखी थे नबी साईं उठ सां ॻाल्हाइण त उठ ॾे त ख़बर छो तो बिन उठण सां ज़ुल्म करे तो कंहिंखे ईज़ा वञे जेको कंहिंखे ज़ुल्म कंदो आहे दुख ॾींदो आहे अल्लाह नाराज़ थींदो आहे को कंहिंखे दुख ॾे न को कंहिंखे ईज़ा ॾे अल्लाह नाराज़ थींदो आहे इहा ॻाल्हि अल्लाह क़ुरान पाक में हिन अंदाज़ में बयान कई उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई इन्नल्लज़ीना फदलुल मुमिनीना वल मुमिनाति सुम्मा लम यतूबू फलहुम अज़ाबु जहन्नम वलहुम अज़ाबुल हरीक जिन ईमान वारनि मर्दनि खे ईज़ा वॾिना ईमान वारनि औरतुनि खे ईज़ा वॾिना सुम्मा लम यतूबू हयाती में तौबा भी न कयूं उन्हनि खे राज़ी भी न कयूं फलहुम अज़ाब जहन्नम मरी विया इन जे लाइ अज़ाब जहन्नम जो आहे वलहुम अज़ाबुल हरीक़ इन जे लाइ साण वारो अज़ाब तयार आहे बेली कंहिंखे ईज़ा न ॾियो नबी साईं उठ सां ॻाल्हायो उठ कंहिंखे ईज़ा न ॾिबो आहे अल्लाह नाराज़ थींदो आहे वाइदो कर अॼु खां बाद कंहिंखे ईज़ा न ॾींदे कंहिंखे दुख न ॾींदे उठ कंध खे लोॾे पियो नबी साईं मालिक सां ॻाल्हायो उठ मां मोहम्मद सां वाइदो कयो आहे अॼु खां बाद कंहिंसां न विढ़ंदो छो त उठ बि मां मोहम्मद करीम खे सुञातो आहे हाणे मां कुछ बे मौजू ते ॻाल्हि कयां रमज़ान शरीफ़ जो महीनो वञे थो पियो गुज़रंदो वञी बाक़ी बचो आहे ईअं न वाह का देर भी थी चौथ जो कल बीठो हो अॼु ॼणो पूरो थियण ते आहे अबा गुज़री वेंदो ख़बर भी न पवंदव तॾहिं मुझे सुने अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलासतुन महरूमन टे शख्स वॾे में वॾा बदनसीब अथव वॾे में वॾा सिंधी में चंड्रो चइजे चंड्रा अथव कहिड़ा पहिरें नंबर ते फरमायो जंहिंजो अबो अम्मा पोड़ा हन ख़िदमत न कयईं जन्नत न कमायईं इहो माण्हू बि महरूम में बदनसीब आहे अब्बे अम्मा जी खिदमत कयो अब्बे अम्मा जी इज्जत कयो हजरत मौलाना गुलशन अली हैदरी साहब जे इसरार जे करे अब्बे अम्मा जे बारे में भी मां तव्हांखे अर्ज़ कयां कुरान पाक में 84 4 जायूं अथव जाते अल्लाह से हुक्म कया मुंहिंजी इबादत कयो उते हुक्म कयो अथई त अब्बे अम्मा जी इज्जत कयो हाणे कुरान पाक मां कुछ जायूं आवाज यादो तिलावत कया तो जंहिंमें इंसान खे अल्लाह अब्बे अम्मा जे बारे में इज्जत जो हुक्म कयो एक जाते बयान कंदे फरमाई वइज़ा ख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैनि इहसाना वरी भी जाते को जे दो मां के उफ भी न चलदा को झणक भी न दींदा को उते कुरान जे दो फला तकुल्लहुमा उफ वला तनहरहुमा वकुल्लहुमा कौलन करीमा रात जे वक्त में
नबी साईं हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो फारूक आज़म गाल बुध मुझो एकड़ो उम्मती थी नालो थसी अवेस करनी नालो थसी अवेस करनी जे मां मोहम्मद जे वक्त में आयो ना उन खां हथ खड़ाए करे उम्मत जे बारे में दुआ घुराईंदुसि पर जे मां दुनिया छॾे वञा तुझे वक्त में अचई ना उन खां हथ खड़ाए उम्मत जे बारे में दुआ जरूर घुराए जाए हज़रत उमर साईं चयो रात जो नबी साईं मांखे ईअं फरमायो सुबुह थी मां नबी साईं खे अर्ज़ु कयो साईं इन अवेस करनी जो कहिड़ो अमल आहे जो अवां फरमायो था त मां बि दुआ घुराईंदोमांसि मूंखे बि हुकुम कयो था त दुआ घुराइजांसि नबी साईं फरमाया था ये अवेस करनी गरीब मिस्कीन एडो तो गरीब मिस्कीन जो रोज झंग मां काठियूं करे अची बाजार में विकड़ी करे पाजे बच्चन जो सफर गुजर कंदो आ पर न जो अबो भी पोड़ो आ अम्मा भी पोड़ी आ उन जी एड़ी त खिदमत कंदो आ वे खुश थी राजी थी सुबह जो भी दुआऊं कंदा त शाम जो भी दुआऊं कंदा त से फारूक आज़म जे के अबो मां सुबह शाम दुआ करने अल्लाह न जे दुआ के वापस न कंदो आ तड़ी मां मोहम्मद चवा तो त मां भी न दुआ घुराई तुम तो तू भी नखो जरूर दुआ घुराई जा अब अम्मा को दुआऊं वठो पोड़ो आ अम्मा पोड़िया खिदमत न के जन्नत न कमाए नबी सही फरमाता इहो मानू भी महरूम है बदनसीबा ए बे नंबर ते नबी सही फरमाइन था मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरतो वयो वडे में वडो न पर नंढे में नंढो दुरूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो भी नथो पढ़े न इहो माण्हू भी महरूम है बदनसीबा अवा नबी से ते सलात पढ़दा कयो सलात में अल्लाह सही वडी रहमत रखी तव सलात में अल्लाह सही वडी बरकत रखी तव साहब हिकिड़ो बयान करे थो असां नबी साईं जी दरबार में वेठा हुआसीं तरी खबर पई त हिकिड़ो माखी जो मखो आयो जेको नबी साईं जे सॼे कन मुबारक जे भरसां भी भुण भुण करे पियो ॻाल्हाए पियो वरी नबी साईं भी पंहिंजो मुंहुं मुबारक ओढ़े करे उन सां ॻाल्हाए वयो वरी मोटी आयो वरी नबी साईं जे खबे कन मुबारक जे भरसां भी वरी भुण भुण करे पियो ॻाल्हाए वरी हलियो गयो असां अर्ज़ु कयोसीं साईं हेड़ी सूरत असां कई न ॾिठी आहे इहो माखी जो मखो असां छा ॻाल्हाए पियो अवां असां छा ॻाल्हायो वयो मोटी आयो वरी अवां असां ॻाल्हायूं नबी साईं फरमाइनि था इहो माखो मखीअ जो माखो मुंहुं सां ॻाल्हाए पियो चवे पियो त पंहिंजे उम्मत खे मुबारक ॾे पुछा कईमांसि कहिड़ी मुबारक ॾियानि इहा मुबारक ॾियनि त असां माखी जा मखा वणनि में वेंदा हूं वणनि जी रस चूसींदा हूं किन वणनि जी रस कौड़ी थींदी आहे कंहिंजी खटी थींदी आहे पर मानारे ते अची वेहंदा हूं अल्लाह तुंहिंजे उम्मत सां महिरबानी कई आहे त कौड़ी शइ बि माखी जे सूरत में अल्लाह तुंहिंजे उम्मत खे मिठो करे ॾींदो आहे साईं पो तव्हां छा ॻाल्हायोसि मां ॻाल्हायोमांसि भला ॾियो ख़बर अहिड़ो को वज़ीफ़ो अथव जो पढ़ंदा हो त कौड़ी शइ बि मिठी थिए चई साईं मूंखे ख़बर न आहे मां सरदार खां पुछी अचां वियो सरदार खां पुछी मोची आयो ॿुधाए त मां सरदार खां पुछा कंहिंमें उन इहा ॻाल्हि कई त जॾहिं माखी जा मखा वणनि मां रस चूसे मानारे ते वेहंदा आहिनि पोइ मां हिकिड़े खे अमीर कंदो आहियां उनखे चवंदो आहियां त नबी साईं ते सलात पढ़ उहो सलात पढ़ी बस कंदो आहे त इन जे बरकत जे करे अल्लाह कौड़ी शइ बि मिठी करे छॾींदो आहे नबी साईं जो नालो वरितो वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़े इहो माण्हू बि महरूम ऐं बदनसीब आहे टे नंबर ते नबी साईं फरमायो रमज़ान शरीफ़ जो महीनो आयो गुज़री वियो आहे न बा गुज़रियो वञे थो न अॼु 5वीं जी रात थी वई ॿिए ॾींहुं अञा बि मौक़ो अथव
इन आखिरी रात आखिरी अशरे में 21 रात थव उन में लैलतुल क़द्र जी रात थव हेडा 1000 महीना दी रात इबादत कयो नेकियूं न मिलदव पर उन रात जो जागी इबादत कंदो अल्लाह ता के 1000 महीने को वधिक नेकियूं नसीब करे छॾींदो। वाह रमजान वने तो पियो गुजरियो अब रोजेदारन जो भी गुजरी वियो बेरोजातन जो भी गुजरी वियो इन न बा पर भलो कह जो चेबो जिन रोजा रखया वरी बेरोजातन दी नजर कर न ईद जी तकड़ वरी बेरोजातन खे थव आने बिकलो आए दर्जी दोस्त खुशतबली आए चेसे मानू चवंदा त हे भी 29 थींदो बगे 29 था हिन ला बगे चवंदा था वतन त 29 थींदो एक रोजो खोटा न था बेरोजातन के वरी तकड़ जे किया न ईद जिया ऐ हजरत अली साईं रजी अल्लाह तआला नो फरमायो उन जो फरमाना लैसल ईद लिमल लबस सौबल जदीद ना ईद उन मानू जी जेके नवा कपड़ा पाइंदा वलाकिन ईद लिमन साम रमजान ईद उन जी तवजिन रमजान जा रोजा रखया हाल बेरोजा जी ईद कोने वका ईद थव रोजेदारन जी वरी अर्ज क्यों तकड़ बेरोजा रखया एकड़े बेरोजा ईद जी नमाज पढ़ी पोरी बियो पुछे भला वडे खबर रमजान जा रोजा रखे चिनबा गर्मी में रमजान ओ केर रखे अल्लाह सी बख्शी दो कढवरी चविस चे भला तरावियां पढ़ी चिनबा केर भी अल्लाह सी बख्शी दो हो जे खुश तबई मजाकी मानू चे भला दे खबर ईद जू सयूं खादियूं थी चे तू भला माके काफर समझो आशा इन बा सैन वारा हां वने तो रमजान गुजरियो जे रमजान जे बारे में अल्लाह से कुरान पाक में नालो खणी हिन अंदाज में बयान कयो उते लफ्ज़ बयान कंदे फरमाई शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। महीनो रमजान जो गुजरी वियो गुनाह जी माफ़ी न वरतई जन्नत न कमाए इहो मानू भी महरूम है बदनसीबा बेली अन्या बे वक्त थव अचो अल्लाह जे दरवाजे ते पढ़ो अल्लाह सही नमाज़ा सॼो पांजे मालिक अल्लाह के अर्ज़ क्या अल्लाह सही मेहरबानी कया हे रहमत वारो कुरान थव इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह फरमाते हो कुरान नाज़िल भी मां कयो आ क़यामत इन जी हिफाज़त करण वारो भी मां मालिक अल्लाह है ए कुरान पाक जी तिलावत कंदा कयो तरे मुझे सुनी अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इक़राउल कुरान कुल्ल यौमिन वलो बिहल बिशातिन हर दी अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदा कयो एतरो वक्त कयो जी बकरी के दुहबो आ अब बकरी दोंदो ना देर न लगदव मेह दोंदो देर लगदव गऊ दोंदो देर लगदव बकरी दोण में देर लगदी आ थोड़ी देर में भी बकरी दुहबी आ एतरी देर भी अल्लाह जे कुरान जी तिलावत कंदा कयो अल्लाह जे कुरान के पढ़दा कयो मां दुआ गुदुम हाफिज साहब जी अवा के अल्लाह जो कुरान बुधायो बुधान कबूल फरमाए वरन को पोइ वेही कुरान पाक जो वाइज ये न देखो साहब रहमतुल्लाह अलैहि चौदो ता अचण जा भी तकड़ा हो तो वरी भजन जा भी तकड़ा हो ये तो न जल्दी में भजन जी कंदो किस्मत सांभो क्यों तो तव हजरत सही मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब अल्लाह जी मेहरबानी सा काफी इलाके में सिंध बलोचिस्तान में अल्लाह जो कुरान बुधाइंदो आ अजीब अजीब गालियूं बुधाइंदो आ समझाइंदो आ पर ता असा के बेदी अमल जी जरूरत आ शो त मालिक सही कुरान पाक में उन सा वायदो कयो
जिन ईमान भी आदो कलमो भी पढ़ो खुदा जो कांचे दो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार ज़ालिकल फौज़ुल कबीर। बेशक जिन ईमान आदो कलमो पढ़ो पढ़ो तो सभी कलमो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जिन कलमो पढ़ो व अमिलुस सालिहात नेकी जा कम कयो ये अमा जी नेकी जो कमा रात जो आराम फिटाए करे अल्लाह जो कुरान बुधो था खाली न मोट दो रहमत वठी मोट दो शो त मालिक साईं कुरान पाक में वायदो कयो आ दुनिया वादा करे तो फिर सके थी पर अल्लाह जो वादो सचो आ। साईं हिकड़ा कुरान पढ़न ॿिया दिल जे हुजूर सां कुरान ॿुधन रब तू कहिड़ो तुर सां वादो करे खुदा जो कलाम चए थो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून। रफ़मा तो जई कुरान पाक पढ़ियो वञे पढ़ण वारो केर भी हुजे हाणे बक मकड़ ताजो कमा हिक दिल जे हुजूर सां कुरान ॿुधण ताजो कमा माठ में चिप में वेहण ताजो कमा रब कुरान में वादो करे थो लअल्लकुम तुरहमून आयो त तव्हां गुनाह सां भरियल हुयो पर मोटंदो तव्हां जे गुनाह खे माफ़ करे वरी तव्हां जे झोलनि खे रहमत सां माला माल अल्लाह जो कम आहे। इंशाअल्लाह जी रहमत मिलंदी बरकत थींदी कुरान पाक में बाप कंहिंखे कस कोन्हे का नुक़सान कोन्हे सभई चओ अल्लाह जे कुरान में फ़ाइदो ई फ़ाइदो। वाह हथ खड़ो करे चओ अल्लाह जे कुरान में याद रखजां दुनिया जा वापार कंदे फायदो भी थींदई ते नुकसान भी थींदई पर कुरान पाक में अल्लाह अहिड़ो वापार जो नुकसान कॾहिं न थींदो फायदो हूंदो साईं कहिड़ो आहे कुरान चए थो इन्नल्लज़ीना यतलून किताबल्लाहि व अक़ामुस्सलात व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजून तिजारतन लन तबूर। जिन अल्लाह जो कुरान पढ़ियो नमाज पढ़ियो रिज़्क़ नो तमान मुझे नाले ते दीदान तिजारतन इन एड़ो व्यापार कयो आ जो लन तबूर कदी भी नुकसान न थींदो न मां अल्लाह कुरान में फ़ाइदो ई फ़ाइदो रखियो आ। बच्चन के भी कुरान पाक जी तालीम ॾियारियो पढ़ाईंदा अंग्रेजी नौकरी मिलदी कोन्हे का पढ़ायो बच्चन के कुरान कुरान जी नौकरी कंदा रब तव्हां जे घर जा ठिकर भी सोना करे छॾींदो। अबा कुरान में कस न लगी तव भला जे मुला थींदो सिंधी में ॻाल्हि कयां मुला थींदो बुख मरदो कड़ी मुलन जी बुख हड़ताल बुधी अथव मास्तरन जी बुधी हूंदव क्लार्कन जी बुधी हूंदव मुलन जी बुख हड़ताल न बुधी अञा ढव हड़ताल बुधी हूंदव अञा सिंधी में ईअं चइजे कुछ तव्हांखे आख़िरी में चुस्त बि कयां मुला कॾहिं ॿुधो त बुख ते मोह अञा ईअं ॿुधो हूंदो त घणो खाधई फाटी मोह आहे न भाउ अल्लाह कुरान वारनि खे अजीब अजीब खाराईंदो आहे हलो न असां सां गॾिजी ॾिसो अल्लाह कुरान जे करे केॾी भलाई कई आहे हे रहमत बरकत कुरान जे करे थी मां वरी बि दुआ घुरदुमि असांजे मोहतरम साईं मौलाना गुलशन अली हैदरी साहब जी मेहनत ऐं भाऊ मोहम्मद आमिर रिंद जी मेहनत निज़ामदीन जी मेहनत या जंहिं बि जमात में हिसो वरितो साईं ख़ुदा बख़्श जी मेहनत हिन मस्जिद वारनि सभिनि जी मेहनत हिन जलसे में जंहिं बि जेको हिसो वरितो आहे अल्लाह उन जो क़बूल मंज़ूर फरमाए।
ऐं दोस्त हिकिड़े चयो आहे हिकिड़े शहीद लाइ बि दुआ घुरो, हे जान छॾे वियो आहे, अल्लाह साईं तूं उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़ में बाग़